वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। जीनत तोखे ख़बर पई आहे सोडो मल्हारे खून में बदिजी वियो आहे, पर तुंहिंजी दिलि मञे थी त खून करे सघे थो सोडो मल्हारे जो? धूड़ थी तुंहिंजे मुंहं में, ॻाल्हियूं कहिड़ियूं थो करीं? धूड़ बि मुंहिंजे मुंहं में। सोडे खां वधीक सुहिणो त मां आहियां। छा सोडे जो नालो वरितम, छोकिरी सफ़ा छती थी पई। मुआ गामण, तू तो मां खां बि बुछड़ो निकते। मूं सोचियो हुयो मोगो ई को दिल जो सुठो हूंदे, तू तो सफ़ा लोमड़ निकते। लूमड़ हुजां त पुछ न हुजियां। चरी मां इंसान जो प्योर बचो आहियां। माई फापुल खे शाबस हुजे, जंहिं तो जड़े खे निपाए वॾो कयो। न त तो जड़ो माण्हू कंहिं बि सियाणे माण्हू खे हिकिड़े ॾींहं में चरियो करे थो सघे। ॿुध ओ ॾेढ पुटी, तुंहिंजो वज़न 250 ग्राम थींदो। तूं भला गॾिजी मूंसां गॾु अम्मा ॾे हल, मतिलबु तुंहिंजी ॻाल्हि में को वज़न हुजे, तूं भला अम्मा सां गॾिजी वञी मुंहिंजे लाइ रिश्तो घुरी न। मता हाँ कल अकेली आई आहियां, मां घोट दी त मोड़ बदलम। चिड़ी न्याज गरीब खाइनि उहो गुनाह आहे। हाँ कर अम्मा खां वञो नी रिश्तो वठ मुंहिंजे लाइ, मां बि घोट थियां। इहा कहिड़ी दुख जी ॻाल्हि आहे, बिल्कुलु अनपढ़ियल आहे। सॼे ॻोठ में सिर्फ़ हिकिड़ी चांडोकी पढ़ी लिखियल आहे। बानो, इल्म इंसान जी ताक़त हूंदी आहे। अखर इंसान जे रस्ते में रोशनी ॾींदा आहिनि। हलाए मां साथ तूं बि कहिड़े मुल्क जूं ॻाल्हियूं करे रहियो आहीं। हिते जेको पढ़े थो सो बि ओड़ो, ऐं जेको नथो पढ़े उहो त ओड़ो आहे ई आहे। मां साथ हिन ॾेह में ॾोकड़ खे इज़त आहे, ॾोकड़ खे। इहो सभु इंसान जे इल्म जे काल जे करे आहे। माण्हुनि में शहूर न हूंदो न, तो मादी तरक़ीअ खे अहमियत ॾींदा, कामयाबनि खे हासिल शयुनि में ॻणींदा, इख़लाक़ अदब ऐं इल्म खे ॿिए दर्जे में रखियो वेंदो। मां साथ छॾ हिननि फ़लसफ़नि खे। इहो ॿुधाए त दुबई मां मुंहिंजे लाइ छा छा आंदो थी? मां साथ खोड़ शयूं आंदियूं अथमि। बैग में मुंहिंजे कपिड़नि खां अलावा बाक़ी सभु तुंहिंजो आहे। जी मां साथ जी, मां साथ जी दिल त ॾाढी वॾी आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। साहब दोसा मसाद जी मूं चयो दिल वॾी आहे तो मासात सां रूह जो जेको ॻंढापो आहे। मासात उन जे करे दुबई में तुंहिंजी यादि ईंदी हुई न, तुंहिंजे लाइ का न का शइ ख़रीद करे वठंदुसि। अगर पुलिस वक्त से अदा मल्हार जे कातिल ताईं न पहुची सघी त लखनि केसिस वांगुरु इहो केस बि के फाइल जो हिस्सो बणिजी वेंदो। तूं पंहिंजो आहीं ज़रली, तूं कोशिश करे असांखे इंसाफ़ ॾियारे सघीं थो। चांडोकी, इन करे त हिन केस ते पंहिंजूं निंड्रूं हराम करे छॾियो अथऊं। तूं यकीन कंदीअ, राति बि 4:45 बजे ताईं न साले वारनि खां पुछा कंदो रहियो आहियां। को सुराग मिलियो? रब्बू जो रवैयो मूंखे मशकूक लॻे थो, पर मां ख़ातिरी सां नथो चई सघां। भले को सबूत हुजे या न, पर मूंखे शक आहे त अदा जे क़त्ल में हवेली मां कंहिंजो हथ ज़रूर आहे। शहरोज खान न त खान बहादुर। तूं फिक्र न कर, शहरोज खे हाणे मां लाकब जवा कराईंदुसि। ही रईसज़ादा पीर पोटरा ऐं वडेरनि जा टरड़ा पुट पाण खे धरती जो मालिक था समझनि, ॼण त ग़रीब ख़ुदा जी मखलूक बदिरां इन्हनि जा बाना हुजनि। हू चाहिनि त माण्हू इन्हनि जी मर्ज़ी जे मुताबिक़ साह खणनि ऐं हू चाहिनि त न खणनि। इन्हनि सभिनी मसइलनि जी जड़ जहालत आहे। तूं पाण सोच, आबादी जी भेट में लिटरेसी जी शरह छा आहे? आऊं त समझां थी तालीम जे हवाले सां इनकलाबी कदमनि जी ज़रूरत आहे। असांजे माण्हुनि खे ख़राब हुक्मराननि जी शर खां इहो इल्म ई बचाए सघे थो। बाबा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, किथे पुलिस तो ते तशद्दुद त कोन कयो? साले पुट यार छा ॿुधाए तो जिन फिक्र में मूं सॼी राति निंड बि नाहे कई यार। ऐं वीचारी धी बानू
उन्हें पाण सॼी रात घबराए ॿुधे। बाबा साईं उहे त वठी आ मूंखे मिड़ी लेखो पूरो करण लाइ। असल में हुननि खे कोटणो हो रबू ऐं सोडे खे, से त हुननि जे वर चढ़िया कोन। अच्छा हाँ, भला इहो त ॿुधाए उन्हनि ॿिन्ही जे ख़िलाफ़ मल्हार जी माइटनि दायूं हुआ छा? बाबा पुलिस आ, केस जी त हर रुख खां जांच कंदी न। हक़ीक़त में सूबेदार ते एसपी साहब जो वॾो हिकिड़ो बार रखियल आहे, न त छा था सम्झो? खान बहादुर जे हूंदे पुलिस असां में ईअं हथ विझे हा? न त पुलिस ईअं असां में हथ विझण खां अॻु में बाबा साईं 100 भेरा सोचे आहे। इहो बराइत वारो जेको सरदार आहे न फ़ैरोज़ ख़ान, इहो कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे? बाबा साईं जी आम सरदार हूंदा आहिनि, खान बहादुर बि ईअं ई आहे, पर खान बहादुर मिड़ी थोरो ॿियनि सरदारनि खां मुख़्तलिफ़ आहे। जेकॾहिं राय ॾियण में तूं ख़ुशामद हुनजी तारीफ़ नथो करी न, सालिया मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, तूं पक सम्झ त तो सरदार खे अञा सुञातो ई नाहे। बाबा साईं इहो की? मूंखे त हिन बिजार ख़ान वांगुरु पहिरें नंबर जो कूड़ो मुनाफ़िक़ हिन मझां ऐं हुननि मझां कंहिं बि चङाईअ जी कॾहिं बि उमेद न रखजांइ। बाबा साईं पहिरीं मुलाक़ात में ई हुनजे लाइ एॾी वॾी दवा कीअं था करे सघो? हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ सालिया, ही जेके मुंहिंजूं अखियूं नखियूं, इन अखियुनि जी जॾहिं माण्हू ते मुंहिंजी पहिरीं नज़र पवंदी आहे न, त ईअं सम्झ त हुनजो फोटो मुंहिंजे दिमाग़ में अची वेंदो आहे। पहिरीं नज़र सां मां माण्हू खे परखे वठंदो आहियां, जो त ही चिमड़ चिराग जाबो हिकु। चांडो की धीअ तूं कब्रिस्तान मां थी अची हा, मूं ज़ीनत खे चई छॾियो आहे हू तोसां साण हलंदी, वञी थी अच वञ। अम्मी केॾो ॾुखियो हूंदो आहे पंहिंजे प्यारनि जी क़बरनि ते गुल खणी वञनि। हंज में पाले वॾो कयनि, डूंगर जहिड़े घोट पुट जो लाश अंगण में पयल ॾिसण सवलो हूंदो आहे छा चांडो की धीअ? अम्मी असां अहिड़ियूं घणियूं भोगण खां अॻु में मरी छो न वेंदा आहियूं? छाकाणि त तक़दीर असांखे इम्तिहान में रखणु घुरंदी आहे। अम्मी अदा जे वञण खां पोइ मुंहिंजी उन सूर सां शनासाई थी आहे त पंहिंजनि खे विञाइण छा थींदो आहे। अगरबत्ती ऐं लोबान जी ख़ुशबू एतिरी उदास कंदड़ छो हूंदी आहे? कब्रिस्तान जी माठ रूह खे मलूल छो करे छॾींदी आहे? वेरुन के डावे समटाया, धरती विकणी दे समटाया, मटाया मटाया। वेरुन के डावे समटाया, धरती विकणी दे समटाया, हक सच जा संदेश मटाया, केडी बदबख्ती वेरुन दी वस्ती। अम्मा मल्हार खे घणो ॻाल्हाइण जी आदत हुई ऐं मां हमेशा हुनखे टोकंदी हुयसि। अॼु ॾिस अम्मा, मां हिन जो आवाज़ ॿुधण लाइ सिकां पई ऐं हीअ चुप पियो आहे, ॻाल्हाए छो नथो? अम्मा धीअ राणी, सभु ॻाल्हियूं ज़िंदगीअ सां हूंदियूं आहिनि, ही मिटीअ जा ढेर त सदाईं ख़ामोश रहंदा आहिनि। मल्हार, मल्हार तूं मुंहिंजो आवाज़ ॿुधी रहियो आहीं? मल्हार ॾिस न, ॾिस मां केॾी सिक सां तोसां मिलण आई आहियां। मल्हार ॿुधी थो न तूं? मां त जहिड़ो करे पाण खे खड़ाए आई आहियां, तुंहिंजे बि छोड़े त मुंहिंजा
पेरी कटे छॾियान उथण वेहण जड़ी भी ना आ रही उथी मलार उथी मथो हटाई है धीअ तू केॾा बि वाका कर ही तोखे ॿुधी न सघंदो अम्मा जेकॾहिं तोखे इहा पक हुई त तूं मूंखे हिते छो वठी आई आहीं मूंखे हिते हाणे इन्हनि ॻाल्हियुनि जो को फ़ाइदो न आहे मुंहिंजी राणी मां त इहा आस खणी आई हुयसि त मुंहिंजे सॾ ते मल्हार पंहिंजे पाण खे कोन रोकींदो ख़बर फाड़े उथी वेंदो ऐं मूंसां ॻाल्हियूं कंदो अम्मा ॻाल्हियूं कंदो मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त हिकु नीम चरी पागल छोकिरे खां आख़िर तव्हां कहिड़ो कमु था वठणु चाहियो इहो तुंहिंजो मसइलो नाहे ऐं वधीक परेशान थियण जी का बि ज़रूरत नाहे ठीकु आहे साण तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ॼाणे शमीर हिकु ॾींहुं आम इंसाननि वांगुरु हलण ऐं घुमण फिरण शुरू कंदो मुश्किल आहे बल्कि नामुमकिन छो त छा ॻाल्हि पूरी कर न जेकॾहिं हाकम साईं खे हिन ॻाल्हि जी ख़बर पई न त पोइ मूंखे जीरे गॾा जे पेट में विझी सिबराए छॾींदी अहिड़ी का राज़दारी जी ॻाल्हि आहे छा जेको राज़ खुलण जी सूरत में जंहिंमें तुंहिंजी जान वञण जो को अंदेशो आहे छा शेमीर खान जे बारे में तव्हां केतिरी मालूमात रखो था इहा त मूंखे ख़बर न आहे शेमीर साईं रांदि में रंग जो उहो पतो आहे जंहिंखे न उछलाइण सां बाज़ी पकड़जी वेंदी आहे मां उन हवाले सां सभु कुझु ॼाणणु चाहियां थी ऐं मूंखे लॻे थो जेका मूं वटि उन जी ॼाण आहे अणपूरी ऐं अणखोट आहे मां तोखे उहा रक़म ॾींदसि जेका तूं पंहिंजी वात सां घुरंदे ऐं तुंहिंजी दिलि ख़ुशि थी वेंदी पर इहो तो ॿुधाए बिजार खान साहब पाण खे हलणो किॾां आहे खान बहादुर चयो पिए त कॾहिं अचो राति जी मानी खाई ॿियो सो होॾां तयारी आहे हिन बहाने तुंहिंजे खान बहादुर जे विच में जेकी बदगुमानी आहे उहा बि ख़तमु थी वेंदी हैफ़ अथई यार बिजार खान हैफ़ अथई यार मूं त सम्झो त तुंहिंजी नज़र में मुंहिंजी का वॾी क़ीमत हूंदी पर तूं त यार मूंखे सफ़ा सस्तो सम्झो पर कहिड़ी ॻाल्हि में मूं तोखे सस्तो सम्झियो आहे तव्हां त हिन ॻाल्हि खे नॉर्मल पिया सम्झो तॾहिं त तव्हां मूंखे वठी पिया हलो खान बहादुर तव्हां त न को मूंखां पुछो ना ई वरी पंहिंजी तौर सोचो त मुंहिंजो रिएक्शन छा हूंदो तूं त को वॾो जज़्बाती आहे ना परस्त जॾहिं मूं जहिड़ो शख़्स हर शइ विसारे खान बहादुर सां हथ मिलाए चुको त पोइ तोखे छाजो नख़रो आहे हालांकि टाइम खां पोइ हुननि मुंहिंजे कोट ते बि हमलो कयो हुननि इहा अगराई कई जेका मूं दरगुज़र कई दरगुज़र करण त सुठो अमल आहे पर अहिड़ो क़दम बि न खणिजे जंहिंसां पंहिंजी इज़त ऐं नफ़्स मजरूह थियण जो इम्कान हुजे हासिल मतलब त तूं खान बहादुर ॾांहुं मूंसां नथो हली शमशू मुंहिंजो गुज़रियल वक़्तु हो ऐं हिन गुज़रियल वक़्त ते मां रवण पिटण वारनि मां न आहियां वो याद रख जाए इन हवेली में तू निकरंदी जरूर तू निकरंदी पर पंहिंजो मुंह ई मथो पिटे होए निकरंदी याद रखिजे मुंहिंजी वञण खां अॻु तव्हां ॿई पीउ पुट हिन घर में हुजो ई न शाबाश खे ये पियो लॻे ॼण तूं हाणे पंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन विञाए चुकी आहीं
इनजे करे चई थी त जेके घर जा मालिक आहिनि उहे ई न हूंदा। बस हिन हवेली जो मालिक केरु आहे इहा पूरी दुनिया खे ख़बर आहे। हा, ऐं तोखे बि इहा ख़बर आहे। शामिर जी ॻाल्हि करे रही आहे न रुखसार साहिबा? हाँ, हिन हवेली जो असुल मालिक त शहमीर आहे। जेको इंसान नफ्सियाती बीमारी जो मरीज़ आहे तो उनखे तमामु जल्दी इन हवेली जो मालिक बणाए छॾियो। छो इन मासूम जे जान जी दुश्मन थी आहे। बाबा साईं खे जेकर इन ॻाल्हि जी ख़बर पई न, ख़बर अथई न तोसां कहिड़ो उहो अशर कंदो। तूं शामिर खे असांजे साम्हूं इन हवेलीअ जो मालिक तौरु संभालणु थी चाहीं। बाबा साईं उनखे घोट घुराइण जे बदिरां समुंड पार मोकिलींदे देर न कंदी। ख़बर अथमि, सभु ख़बर अथमि त शहमीर सां कराची में दवा जे बहाने कहिड़ो वर्ताव कयो थो वञे। चुप, शामिर मुंहिंजो सॻो सौट आहे। मिल्कियत जी ताक़त उनजी हवस पंहिंजी चाहते, पर घटि में घटि शामिर सां असां अहिड़ो वर्ताव त नथा करे सघूं। ख़बर आहे तोखे मूं बाबा साईं खे केतिरा दफ़ा चयो आहे त तमामु जल्द शामिर खे ॾे घुराए वठ। खबरदार! साईं, साईं, साईं। शामुरान। अजय, यो। शहरोज खान, हे जेको तू करे रहियो आई न, हिन जो नतीजो इलाही ख़राब निकिरंदो। ख़राब निकिरंदो? हाँ, इहो नतीजो कढंदो केरु? हुयो तुंहिंजो हिकु महावुस भाउ जेको हिनमहिल मरी चुको आहे ऐं हुन जूं हॾियूं बि सड़ी खाक बणिजी चुकियूं हूंदियूं। खाक! को नखरो ॾेखारे, को गज गोड़ करे ॻाल्हाए। मां तुझी अकल ॾिसां, को रौब कर। मलार चामुओ, तुझूं त सभु आकड़ूं मिट्टी में मिलजी वियूं। मिट्टी में। शाबाश, शाबाश। तुंहिंजो सत्य हुयो न त तूं मूंसां शादी न कंदी। हाणे केरु आहे केरु जेको मूंखे रोके सघे? हाँ, हुयो तुंहिंजो सरली जी नौकरी बाबा साईं तेल करे छॾी। नंढा रेसा ॻाल्हियुनि में वक़्तु न विञायो। मथों आज़ान जो टेम थियण वारो आहे। मौलवी साहब खे जमायत ॾे वञिणो आहे। निकाह जो जल्दी कमु वठी वठो मौलवी साहब खां। खुदा जो वास्तो आहे शहरोज खान, मूंखे हितां वञण ॾे। मुंहिंजो बाबा साईं हाणे कहिड़े हाल में हूंदो? मां उनखे हॉस्पिटल वठी वञा। मूंखे प्लीज़ हितां वञण ॾे। हाज़िर मुंहिंजा सोना साईं। तुंहिंजा ई मुंहिंजा निकाह जा 2 अखर पढ़जी वञा। मां पंहिंजे सोने खे घर मोकिले छॾींदुसि। बसि हिकिड़ो मिंट तरस ऐं निकाह थिए पोइ शहरोज, ज़ुल्म एतिरो कर जेतिरो अॻिते हिसाब ॾेई सघे। मूंखे त यकीन ई नथो अचे, बिल्कुलु यकीन नथो अचे
तूं भाई नक चढ़ी छोकरी है न जंहिंजी केते अख करो मिलंदी मतलब तो तूं मल्हार जे ज़ोर ते कुदंदी सुठो थियो जो मूं मल्हार के मारे छॾियो मुझो बस बुझे ना तो दुनिया जो सब गोलियूं तुझे सीने में हणी तुझो सीनो भरूर करे छड़िया पर मां छा कया मां बेबस आया ना बेसहारा ऐं हथे खाली जेकॾहिं को हथियार भुजिया न पोइ बि शेरोज खान के मारे कोन सघी आ निकाह जी तैयारी कयो खुदा जी का मार पवई कल रात खां वठी अख न बंद कई आहे मूं हिकु मिंट जे लाइ बि तो सुम्हण न आहे ॾिनो मुंहिंजियूं अखियूं निंड लाइ फाटन थियूं पयूं भले तुंहिंजियूं अखियूं फाटन मूंखे कहिड़ो नुक़सान आहे तव्हां मूंखे हितां कॾहिं वञण ॾींदो हिन हाल में रहण खां त बहितर आहे तव्हां मूंखे उफट मारे छॾियो इहा तुंहिंजी ख़्वाहिश बि एसपी साहब पूरी कंदो तूं पंहिंजे एसपी साहब ॾे न्यापो करा हू जीअं मूंखे चवंदो मां करण लाइ तयारु आहियां रुगो हिकिड़े मिंट लाइ मूंखे रुगो अखि हण ॾे मुंहिंजूं कल्ह खां वठी अखियूं फाटन थियूं सूबेदार साहब ये सुबुह साण पुलिस सां गॾु हाकिम सही जे उताक ते वारिद थियो ऐं ख़ैर त आहे न पुलिस कॾहिं ख़ैर वारी जॻह ते आई आहे छा भला कीअं अचणु थियो तूं तकिड़ो हवेली तरफ़ वञ ऐं खान बहादुर सां मूंखे ॻाल्हिरा ऐं नंढे रेस खे पाण सां गॾु वठी अचिजांइ यानी तूं शहरोज खान खे गिरफ़्तार करण आयो इहो मां खान बहादुर सां पाणे डिस्कस करे वठंदुसि तूं तकिड़ो वञ खान बहादुर खे पाण सां गॾु वठी अच हाकिम साईं कंहिं बि सूरत में शहरोज खान जी बांह तव्हांजे हवाले कोन कढो बहितर त इहो आहे त तव्हां थाणे ते वञो ऐं को बहानो कयो त शहरोज खान ॿाहिरि वियल बापुल मां तोखे इहो ॿुधाए छॾिया त अल्लाह जी लठ बि बेआवाज़ हूंदी आहे जेकॾहिं खान बहादुर जे पुट जेकॾहिं इहो कहर कयो आहे न त ख़ुदा जी पकड़ खां बची नथो सघे अॻे बि इन ज़ीनत जे बददुआनि घणो लोक में पुछड़ो कयो अथसि आओ चई त सच थो इहा ॻाल्हि त सही आहे हर करणी जी भरणी बि आहे वो सियाणा चवंदा आहिनि न जहिड़ी करणी तहिड़ी भरणी पर इहा ॻाल्हि तो ऐं शहरोद जहिड़नि माण्हुनि खे देर सां सम्झ में ईंदी आहे सवण ॻाल्हि ॿुध हाणे वधीक मूंखे छितो न कर ज़रूरी आहे त हर पुछड़ी ॻाल्हि सां तूं मुंहिंजो ई नालो गंढी माण्हू जहिड़ो हूंदो ओढ़ो ई ॻाइबो पुछड़ो माण्हू पुछड़नि में ई रहंदो आहे ऐं भलो भलनि मंझि चङो भला ऐं पुछड़ी ई सही पर जेको मल्हार जो वाक़ियो थियो आहे जेका मूं ॻाल्हि ॿुधी आहे मुंहिंजे अंदर खे झोरे छॾियो अथसि ऐं मूंखां कसम कढ़ाए ॾाढो ॾुख थियो अथमि हा मूं इहो ई सम्झो आहे त ॿियनि माण्हुनि वांगुरु इन इहा ॻाल्हि तुंहिंजे अंदर खे बि लोॾियो हूंदो जेकॾहिं ज़िंदगीअ जी सवादीअ जी तोखे ख़बर पइजी वञे त तूं माण्हुनि जे लाइ खॾूं खोटणु बंदि करे छॾी हाय हाय ख़बर अथम ज़िंदगी ॾाढी बेबकार न कंहिंखे ख़बर हुई अॼु मल्हार असां खां इहे वेंदो हलियो हाय हाय तंहिं करे त सभिनी मज़हबनि में इंसान जे हुस्न इख़लाक़ जी ताईद कई वई आहे इहो सिर्फ़ु इहो न त हक़ सच जी ॻाल्हि कजे पर हक़ ऐं सच सां बि साथ ॾिजे आओ सचो सचो तूं सचो
सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।